अस्सलाम वालेकुम दोस्तों, एम के पाक सिंधी चैनल तां मुमताज़ कासकेली असां गॾु हाज़िर आहियां। ऐं दोस्तों हमेशह जीअं अॼु बि तव्हांखे हिकिड़ी सिंध जे मशहूरु ऐं नाले वारे शख़्स सां तव्हांखे मुलाक़ात कराईंदासीं जेको असांजे शोबिस सां तालुक़ु रखे थो, पाण आर्टिस्ट आहे ऐं हिकु बहितरीनु शख़्स ऐं बहितरीनु इंसानु आहे। अचो त तव्हांखे ग़ुलाम मुस्तफ़ा मलाह सां मुलाक़ात करायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ग़ुलाम मुस्तफ़ा, तव्हां मुख़्तसर पंहिंजो तारीफ़ करायो, तव्हां कहिड़े शहर सां तालुक़ु रखो था ऐं कहिड़े ज़िले सां तालुक़ु रखो था, तव्हांजे ॻोठ जो नालो छा आहे? साईं मां ज़िलो जामशोरो, ॻोठ आबाद, शहर असांजो जेको आहे बांसदाबाद, असांजे वेझो आहे मशहूरु नाले सां बांसदाबाद। असल में ॿियो तव्हां विसरी विया तव्हांखे, तव्हां जेकॾहिं ग़ुलाम मुस्तफ़ा सेवाणी सॾु आहियो त बहितरीनु छो सेवण तव्हांखे वेझो आहे। सेवण माशाल्लाह दुनिया में वॾो सॼी दुनिया में मशहूरु आहे लाल कलंदर शहबाज़ जे हवाले सां। जेकॾहिं तव्हां इहो सॾु आहियो सेवण जे हवाले सां बि त बहितरु न रहंदो? हा साईं, इहो बि तव्हांजो मशवरो तमामु सुठो आहे, छो जो वाक़ई सेवण असांजो तालुको आहे कलंदर लाल शहबाज़ जे हिसाब सां त वॾो मशहूरु सॼी दुनिया में। कोशिशि कंदासीं इहा तव्हां असांखे मां सजेशन ॾियां, इनशाला अमल कंदासीं। अच्छा ग़ुलाम मुस्तफ़ा, तव्हां हिन फ़नी फील्ड में शुरूआति किथां खां कई ऐं तव्हां जी हिन फ़नी फील्ड में आणण वारो तव्हांखे केरु आहे? साईं बेसिकली मां शुगर मिल में इंजीनियर हुयुसि। दोस्त मुंहिंजो आहे मुनीर अहमद सियाल, जंहिं मूंखे इहो शौक़ु ॾियारियो। पहिरें मूंखे पाणी मथां झूपड़ा ड्रामे में एंट्री कराई, उन खां पोइ सिंधी फिल्मूं कयूंसीं माशाल्लाह। हींअर असांजो मशहूरु ड्रामो आहे गुनाह, जंहिंमें मुंहिंजो ASI जो रोल आहे, तमामु बहितरीनु वञे पियो। मुनीर सियाल साहिब जी महिरबानी। बिल्कुलु बिल्कुलु ग़ुलाम मुस्तफ़ा, तव्हांजा माशाल्लाह खोड़ सारियूं फिल्मूं आहिनि जंहिंमें टाइटल किरदार आहिनि, शेरमाला, कारो पाणी या तव्हांजो दर्द कंडनि जी सेज में ड्रामे में तमामु बहितरीनु किरदारु हुयो। छा नालो हुन किरदारु कंडनि जी सेज में जेको न किरदारु तव्हांजो? उहो साईं मुंहिंजो भॻन जो किरदारु हो ऐं असांजी पूरी टीम आहे माशाल्लाह। हुन टीम में मुमताज़ कासकेली आहे, अदा ज़फ़र खोखर साहिबु आहे, हीअ असांजो जोड़ आहे पंहिंजो पाण में। अलाह जी महिरबानी सां तमामु सुठी टीम आहे। तव्हांजा बहितरीनु दोस्त जेके आर्टिस्ट ॿाहिरि हुजनि या ज़िंदगी खां अलॻि अलॻि जेके हूंदा दोस्त, हुननि जा नाला जेके बहितर थींदे, उहे कहिड़ा तव्हांजा बहितरीनु दोस्त? हा साईं, असांजा बहितरीनु दोस्त हाजी उस लिगारी साहिबु आहे, गुल भुट्टो आहे, असलम ख़ुश्क आहे, असांजी मेन टीम जो इंचार्ज मुनीर अहमद सियाल साहिबु आहे, हमीद सिंधी आहे। काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके हितां जा शहदाद पोर्ट साइड जा, ज़फ़र खोखर जीअं तव्हां सतार लाड़, मुमताज़ कासकेली जेके तक़रीबन करे बिलाल खोखर, ईअं नाला वठूं अलाए केतिरा नाला